أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا توبوا إلى الله توبة نصوحا. صدقت يا رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. يا ربي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأغوال مقتحم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات. إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने
खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। अज पहरी मार्च सन 2025 3 शाबानुल मुअज़्ज़म 1447 हिजरी छंछर वारे दिहाड़े ते बरादर अजीज अदा अब्दुल मजीद चांडियो साहब कुरान पाक जे वाइज़ ऐं तकरीर ऐं खैरात फी सबीलिल्लाह जो इहतमाम कियो। पंहिंजे वॾड़नि जे रूह खे ईसाले सवाब पहुचण ख़ातिर असां दुआ था कयूं त अल्लाह तबारक व तआला अब्दुल मजीद जे माल में रिज़्क़ में उम्र में सेहत में बरकतूं फरमाए ऐं उन्हनि जे वॾड़नि खे अल्लाह जन्नत में आला मक़ाम नसीब फरमाए। बुलंद आवाज़ सां आमीन चओ। दोस्तों तकरीर जे शुरू करण खां अॻु में हर जाइ ते मां इहो अर्ज़ु कंदो आहियां तो वह मजलिस वह कचहरी वह दुआ अल्लाह पाक वट ऐसी ताई काबिल कबूल नाहे जैसी ताई सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। ये जे टेबल वडी आहे जमात ॾेखार जे नथी। हाँ लायो दुरूद दर्दन जी दवा तव सही आई ते रखो मता मौली साहब की वरी बे के मज़ो ना अचे। कुर्सी व्यक्ति सोर तमारे सुरी वञा जमायत ॾे ॻाल्हाइनि नथा बस सुरी दुरूद पढ़ो। दोस्तों बुजुर्गों भाइरों दुरूद दर्दन जी दवा दुरूद मर्जन का शिफा है दुरूद रहमत दुरूद बरकत एक दफो पढ़ो 10 दफा रहमत जो मींहुं वसंदो 10 दफा पढ़ो 100 दफा रहमत जो मींहुं वसंदो। ऐं जेको माण्हू आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा 100 दफा दुरूद शरीफ पढ़ंदो रब तबारक व तआला उन जे हिन पेशानीअ ते लिखाए छॾे बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। ही शख्स मुनाफिकी खां भी परे आ त जहन्नम जी बाहि खां भी परे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रमजान शरीफ जे अचण खां अॻ में हिकिड़ो ॾींहुं ख़ुतबो ॾिनो। 29 शाबान या 30 शाबान साजन फरमाए पुट उहज़ुरुल मिंबर वेजो तो मिंबर जे सब वेजो थे। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया मिंबर जा 3 डाका हिकिड़े ते डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन अगे ही न कंदा उन्हनि ईअं कयो वरी बे डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन वरी 3 डाके ते कदम रखियो फरमायूं आमीन 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 चौंदा चढ़ी पाण पर उहज़ुरुल मिंबर
वेजो थे मिंबर जे सब मिंबर वेजो हुजूर खुद बोलण आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो या अय्युहन्नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम दादा सुभान अल्लाह मोहब्बत साचो मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद पाण फरमायो लोगो तहकीक वेजो थी चुको आ तव्हां खे वॾी अज़मत वारो महीनो मुबारक महीनो पान फरमायो मुबारक महीनो वहुव शहरु सब्र सब्र वारो महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो इदा दखल रमजान फरमाइदा इदा दखल रमजान फुतिहत अबवाबुस समा वफुतिहत अबवाबुल जन्नह मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो जने रमजान दाखिल थींदो आ अल्लाह रमजान जी बरकत जे करे आसमान जा दरवाजा खोलाईंदो आ रब जन्नत जा दरवाजा खोलाईंदो आ डाडा 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 जन्नत में है एक हवा घुलंदी हवा उन हवा जो टकराव जन्नत जे वणी पनल सा लगंदो वणन उन पनल मां अजीब किस्म जो आवाज निकरंदो सोणो वो जन्नत जूं हूरा पुछंदियूं मलाइका अॼु साजी रात मलाइका चवंदा आहिनि अॼु रमज़ान मुबारक जी पहिरीं रात अल्लाह मोहम्मद जे उम्मत जे लाए आसमान जा दरवाजा खोलाया जन्नत जा दरवाजा खोलाया जहन्नम जा दरवाजा बंद कया अजो असा शैतानन के वडा गट विधी करे समुंड जे बेट में बधे आया हो सजो महीनो अल्लाह जी रहमत जो वड फड़ो मी मोहम्मद जे उम्मत जे मथा वसदो हाने तो सुभान अल्लाह डाडे चो सजो भाई पो जन्नत जो हूरा चवंदियूं आए कोई असा सा निकाह करण वारो असा सा निकाह करे आए कोई असा सा मंगनी करण वारो असा सा मंगनी करे आहे कोई असा सा शादी करण वारो शादी करे जन्नत जूं हूरा रब करीम का दुआ जूं घुरन ओ मुजा करीम अल्लाह ओ मुजा रहीम अल्लाह उए बाना जल्दी असा जा घोट असाने मोकल आए जेके रमजान शरीफ जी इज्जत कन रमजान जो कदर कन रमजान जा रोजा रखन रमजान में तुझो जिक्र कन रमजान में तोखे परचाइन रमजान में बाजे गुनाह जी माफी वठन ओ करीम अल्लाह उए घोट असाने मोकिल अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम ओ मुसलमानो जन्नत जूं हूरा खीमन में बंद न जन्नत जूना इंसान रब तो फरमाए नहूरुम मक़सूरातो फिल खियाम फबिअय्यि आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जेको डाडा सुभान अल्लाह चवंदो मूसा कनो मदीने हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए आमीन त चओ अब जन्नत जूं हूरा खपनव आयो न चंदा बहादुर कौम दुनियो था हिक न 72 हूर परणाईंदो मैं
खोले या ख्याल अब आज के जन्नत जी हूरा पण जे लाइ तैयार न उहे गालाइन खपनव ये भी सही होनारो कमाल है जा वो हमरा पी के वो खत्म हो जा रहा है 2,500 खर्चो कई वो मोला पे दुआ घोरे से खत्म हो खाई जे अल्लाह से ने पी के जन्नत में जाई ओडे तो छोरो पे जे मुश्किल मोला ने वरी जे अल्लाह साईं हिन जे पी के जहन्नम जी बाहि का बचाए जाए छोरे जो मुश्किल अरे ने बागा हेडो खर्च कियो थई हे छादो चए ओ किली चे तो सी बाबू एड़ो होयो ही कोन माता का पुछा तो जन्नत हलंदो जेकी हलन भई तो मते कर गला गला बेचारा थोड़ा सकी भी थंदा त कम पूरा हल वरी चौ त हलंदास चो इंशाल्लाह हलंदास अबा हिकन जन्नत में हिकन 72 हूर जो घोट कंदो थोरो तवजो हिकड़ो अहल किताब मां मानू आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जया अबुल कासिम ए अबू कासिम हुजूर जी कुनियत तवा चौथा त जन्नत में मानू खाईंदा पींदा मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाओ कसम मा मोहम्मद करीम के उन अल्लाह जी जात बाबरकात जो जे कब्जे में मा मोहम्मद करीम जी जान एक मानू के अल्लाह 100 मानू जेतरी ताकत दींदो 100 मानू जेतरो खाईंदो 100 मानू जेतरो पींदो 100 मानू जेतरो पांजे घरवारन सा मिलंदो उन चयो साईं जेको खाईंदो पींदो पेशाब कंदो पायखानो कंदो घरवारन सा मिलंदो तो गुस्ल भी पवंदो सुतड़ भी जन्नत पाक मदीने जे मीर फरमायो खाई खाई जन्नत जी जिंदगी पाक अख में चिप न हूंदी नक में लिम न हूंदी वात में थुक न हूंदी पेट में गंद न हूंदो गिला न हूंदी गीबत न हूंदी इल्जाम न हूंदो रब तो कुरान में फरमाए ला यस्मऊन फीहा लगवा वला तसीमा जन्नत में का भी बकवास न होंदी गिला न होंदी सही चा होंदो फरमाइंदा इल्ला कीला सलामा सलामा जन्नत में सलामी सलाम का भी बकवास न होंदी सलामी सलाम होंदो पाक जिंदगी हिते या गिला हिते एक बेली गिला इल्जाम चुगलियों साड़ हसद हिते साड़ मानू के दुआ हल्लो बना या इने जी इज्जत एडी छोआ या ने के गाड़ी छोआ ये ने के बंगलो छोआ फरमाई इन्नल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलु नारुल हतब हुजूर फरमायो साड़ नेकिन के ई साड़े दो छड़े ये सुकिन काटन के बाहे साड़े तकला को साड़ रीस कयो यार अब्दुल मजीद वाइस करायो रमजान खां में मौलवी आया आलम आया वाइस करे बिया यार रमजान में मां भी कराए यस या जायज यार हे रोजा तो रखे मां भी रखा यार हे नफल 5 तो पड़े मां 10 पड़ा यार हिन अल्लाह जे नाले ते गरीबन खे लटा पाराया मां भी पाराया हे रोजा तो रख रहा है मां भी रख रहा इन जो पुट हाफिज थी हुआ मां भी पांजे पुट के सजा ता हाफिज थी यो जायज यो संकयूं को जन्नत ये अंधन जी खैरात लाए खायूं भी वणो खयूं भी वणो जन्नत थोड़ो ने के खोल वधाए
जन्नत जन्नत में वडे में मज़ो, वडे में वडो मज़ो आ, पर वडे में वडो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार तव। कलमे वारो मुसलमानो रहमत वारो महीनो अचे तो, जंहिंजो ॾींहुं ॾींहुं कलाक कलाक मिंट मिंट सेकंडो अल्लाह जी रहमत का खाली नागे। रात जो भी रब जी रहमत वसे, ॾींहं जो भी रब जी रहमत वसे। फरमायई जेको नफल पढ़े फर्ज जो सवाब, फर्ज पढ़े 70 फर्ज जो सवाब ॾींदो मांस। खुदा जी ज़ात जो कसम, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको रमजान शरीफ जे महीने में हिकड़ो सजदो दो करे, अल्लाह उन जे नामाए अमाल में 1500 ने क्यों दो लिखाए। चाचा साहब अल्लाह के असा के बख्शण जो इरादो, जेकर अल्लाह असा के माफ करण जो इरादो न रखी है न, बुधो तो रमजान जो महीनो न अचे, रमजान न दे 11 महीना गिला, 11 महीना जिना, 11 महीना रुश्वत, 11 महीना व्याज, 11 महीना कूड़ा है, 11 महीना मस्जिद में लड़ी नाए, 11 महीना रुगो गिला बकवास गीबत चुगलियों छेड़ा। फरमाई 12 महीनों जाए तो जेको 11 महीने जो सरदार मस्जिद में कुंड में वही चो मौला 11 महीना गुनाह कयम, 11 महीना रुश्वतू खादम व्याज खादम नमाज ते नायुस। मुझा मौला हे 12 महीनो रमजान वारो आयो आया मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सदको वजह से सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब तो फरमाए मुझा बाना हलिया 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 अची करे सच्ची दिल सां तौबा कंदो। रब तो फरमाए मां अल्लाह 11 महीने जा गुनाह माफ करे छॾींदो भाई। चलो जो अल्लाह तौबा बस लफ्ज़ है इतना सच्ची दिल से अल्लाह मां तौबा कई। रब तो फरमाए सच्ची दिल सां तौबा कर, तू जो कमा 100 साल गुनाह क्या थई ना फरमानियों कई थई। रब तो फरमाए तौबा कर, तू जो कमा त 100 साल जा गुनाह माफ कर मां अल्लाह जो कम। अच्छा वो क्यों मिलो हुआ रोज असांजे घणा फर्ज न बाने माता जा। अब तू मोली साहब पढ़ंदो आ ॿिया ॿुधाए घणा बाबा महीने जा घणा थिया, महीने जा घणा थिया। अब रोज 5 हाँ जज़ाकल्लाह रोज 5 10 ॾींहं जो 50, 15 ॾींहं जो 100, 20 ॾींहं जो 100, 30 ॾींहं जा 150। अब महीने में 150 घणा 150 ऐं साल जा 1800, 1200 हिकड़ा 600 ॿिया 1800। चाचा साहब सॼे साल में अल्लाह असांजे मथां 1800 फर्ज मुक़रर कया आहिनि। 1800 ड्रगियूं 1800 खां मथे खाईंदा हूंदव ॻाल्हायूं न था हिते। अॼु हिकु अॼो के ॾींहं में ई 3 थाला यार बताया फत मुझो ना है पाऊं तो बता माफ कजो पर एक अंदाज तर करें जे जो खाए जे उन जो खाए गाय जे खाऊं का जो था अबा भी अल्लाह जो ना 1800 फर्ज ऐं रमजान शरीफ में फरमाए तो नफल पढ़ता फर्ज जो सवाब ॾियाए, फर्ज पढ़ता अल्लाह तो चे 70 फर्ज जो सवाब ॾियाए। नफल के फर्ज बुधो बुधो नफल के
फर्ज ऐं हिक फर्ज जो 70 फर्ज। हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो कैलकुलेटर खणी करे हिसाब कयो। हिक फर्ज ते 70 फर्ज 5 7 35। माना जेको रमज़ान शरीफ में 5 वक्त हिकड़े ॾींहं जा फर्ज पढ़े अल्लाह तो चे मां 350 फर्ज जो सवाब ॾींदोमांसि। अभी सुभान अल्लाह न चए एॾी ख़ुशी। 11 महीने जा फर्ज कीअं पूरा थियन बाबा? पूरा कीअं थियन? ईअं ई त थींदा न। माना हूं 150 फर्ज और जे रमजान में 5 वक्त 5 फर्ज पढ़ो तो 350 माना 2 महीननि खां किरास। अंदाज़ो लगायो वञी पाण ॻोल्हियो। पर असां बेनसीब आहियूं, लड़ी न आयासीं। रोज़ो फरमाईंदा या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम। रब तो फरमाई ईमान वारो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत के अल्लाह सदे दो ओ ईमान वारो वॾा लक़ब ॾेई करे चवे थो कुतिबा अलैकुमुस सियाम। ईमान वारो तव्हांजे मथां मां रोज़ा फर्ज़ कया आहिनि। अल्लाह अल्लाह रोज़ो ज़ाहिर में ॾुखी इबादत, अखि जे रोज़ो, कन खे रोज़ो, ज़बान के रोज़ो, हथ के रोज़ो, पेरन के रोज़ो, ॾुखी ॾाढी ॻाल्हि। रब तो फरमाए मुंहिंजा बानो घबरायो न, पता समझो या ॾुखी इबादत अल्लाह असांजे मथां कई आहे। न न न रब तो फरमायो अवां का जेके में क़ब्ल को तव्हां का जेके अॻे गुज़री विया आहिनि मां अल्लाह उन्हनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया हो। कंहिंजे मथां हर महीने में 3 रोज़ा, कंहिंजे मथां सब महीना रोज़ा, 6 महीना मोकल। नूह अलैहिस्सलाम जे कौम जे मथां 12 ही महीना रोज़ा फर्ज़ हुयो। रब तो फरमाए 11 महीना खाओ, खाई खाई तुझो हौड़ियूं ख़त्म थी वियो। रब तो फरमाए हिकिड़ो महीनो ॾिनो त उन में रोज़ा रखजो। रब तो फरमाए रोज़ा रखंदो परहेज़गार थी पवंदो। रब तो फरमाए मुंहिंजो परहेज़गारनि सां वाइदो जन्नत में ॾींदो मान। जंहिं जन्नत में वॾा मज़ा आहिनि पर वॾे में वॾो मज़ो जन्नत में अल्लाह जो दीदार आहे। साईं की वठी तवज्जो। रोज़ो ॾुखी इबादत ज़ाहिर ॻाल्हि आहे। हेॾे नमूने तरसो हिकिड़ा माण्हू रोज़ो रखंदा आहिनि पर सॼो ॾींहुं वेठा फिल्म ॾिसंदा। रोज़ो कम जो न आहे। हिकिड़ा माण्हू रोज़ो रखंदा आहिनि वरी सॼो ॾींहुं गिला कनि, कम जो न आहे। हिकिड़ा माण्हू रोज़ो रखनि सॼो ॾींहुं वेठा ड्रामा ॾिसनि, कम जो न आहे। हिकिड़ा माण्हू रोज़ो रखी सुता पिया सॼो ॾींहुं, बेपरी बि वई, ट्रिपरी बि वई, सिजल थो मस्त सिजल थो था। माना हिकिड़ो फर्ज़ अदा कंदा 5 फर्ज़ विञाईंदा न। इन्हनि जी बि अल्लाह खे परवाह न आहे। रोज़ो ॾुखी इबादत आहे पर अल्लाह तो फरमाए छड़ो तुंहिंजे मथां न, तोखां अॻे जेकी गुज़री विया उन्हनि जे मथां बि मां रोज़ा फर्ज़ कया हा। ॿुधो रोज़ो अहिड़ी इबादत आहे लिकल। हिकिड़ी ख़बर अल्लाह की बि अल्लाह जे मानण की। मां तव्हां खां पुछां थो मौलवी अब्दुल जब्बार रोज़ो रखे हल नथो रखे? माण्हू खे चए मूंखे रोज़ो लिकी पाणी पीए, ज़ाल बि न ॾिसंदसि, पुट बि न, वयो गुसल खाने में डायरेक्ट मोटर हलाए उते पाणी जो ड्रॉ करे अल्लाह तो लिकल इबादत लिकल। ताजे करे रोज़ेदार जने रोज़ो रखंदो शाम जे टाइम ते इफ्तारी वारे वक्त में खुदा जी ज़ात जो कसम मलाइक इन जो सवाब था लिखन। रब तो फरमाए मलाइक अवा सवाब इन जो न लिखो छो असौमुली
वाना अजज़ी बिही फरमाए माने रोज़ो मुझे ला रखे हुआ इन जो बदलो मां अल्लाह पंजन हथन सां ॾींदो मांसि इन जो मिसाल वरी हीअं अथव ॿुधो हिकिड़ो माण्हू सच्चाई के बादशाह के ॾाढो वणियो वो बादशाह जो बाबा हिन के लख रुपया सरकारी खजाने मां ॾे ॿुधो ॿुधो हिन के भी लख रुपया सरकारी खजाने मां ॾे हिकिड़े जी सच्चाई वधीक हिकिड़े जी हिनखे थोरो सनो त कर बा दोरो थियो ॾाढो हिकिड़े जी सच्चाई वधीक आहे ॿुधो ॿुधो हुनखे चई बाबा तू मुंहिंजे बंगले ते अची जाए लखो हुनखे बि मिलियो लखो हुनखे बि मिलियो पर हिकिड़े जी सच्चाई वधीक आहे हुनखे बादशाह पंहिंजनि हथनि सां लख ॾिनो ॾिनई बि लख आवाज़ चुप कयो ॾिनई बि लख मां तव्हां खां पुछां थो त इन माण्हूअ जी बादशाह वटि वधीक रसाई थींदी न एज़ाज़ केॾो आहे यार हिनखे बादशाह पंहिंजनि हथनि सां नमाज़ीअ खे सवाब ॾींदो मलाइकनि जे ज़रिए हज कयई सवाब मिलियो मलाइकनि जे ज़रिए उमरो कयई सवाब मिलियो मलाइकनि जे ज़रिए खैर कयई सवाब मिलियो मलाइकनि जे ज़रिए पर जंहिं रोज़ो रखियो न अल्लाह तो फरमाए मलाइको तव्हां न ॾियोसि मां पाण ॾींदोमांसि सुभान अल्लाह नथा चओ इनके उलमा उजसा पढ़ियो माना रब तो फरमाए जने रोजेदार रोजो लिखंदा मलाइका रब फरमाए न इन जो सवाब तहां न लिखो छा लिखंदौ रोजो जो रखियो तई त सवाब घणो लिखंदौ रब तू बुधा अल्लाह तो फरमाए तहां जे कलम के ताकत ही नाहे जो रोजे जो सवाब लिखो छो त हिन बानो रोजो मुझे लाइ रखियो आहे इन जो बदलो खुद मां अल्लाह पाण आहे पाण ओ बादशाह वेठो कुर्सीअ ते अॻियों पई हुअसि मेज़ लाल जवाहर हीरा पिया सब बादशाह के हिकिड़े रंग सादले जी बानी पको पई ॿुधो वो हलंदे हलंदे बादशाह के ख्याल थियो बाबा जेका शइ पई आहे खणो वो कंहिं लाल खयो कंहिं जवाहर खयो कंहिं हीरो खयो कंहिं मोती खई जेका सादे रंग जी मानी पई हणे न विझणो उन विझणो रखी ॿई हथ बादशाह जे मथे ते रखी सुभान अल्लाह त बादशाह जज़ला जी बानी हीरो माल चई कंहिंखे हीरो हथायो कंहिंखे लाल हथायो कंहिंखे चांदी हथाई मूंखे त तू सभिनी जो मालिक हथ अची वए लाल हीरा तुजन क्या मुझे न्यारे कंहिंखे जन्नतुल मावा मिलंदी कंहिंखे जन्नतुल नईम कंहिंखे जन्नतुल फिरदौस रोज़ेदार खे खुद अल्लाह जी ज़ात मिलंदी मल्लहुल मौला फलहुल कुल जंजो रब तंजो सब रोज़ो शान ईमान वारो महीनो तव खुदा जी ज़ात जो कसम कलमे वारो रोज़ेदार जी दुआ रद न थींदी कबूल थींदी तवज्जो कर हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु इन हदीस जो रावी फरमायई टिन शख्सन जी दुआ रद न थींदी कबूल थींदी आए इमामुल आदिल आए मुझे साईं फरमायो अल्लाह टिन शख्सन जी दुआ रद न कंदो आहे हिकु इमामुल आदिल हुक्मरान घर जो वॾो कोट जो वॾो शहर जो वॾो सूबे जो वॾो पंहिंजे घर जो अॻवान अदुल तो करे 2 सालनि जो घोट अदुल तो करे फरमाए जॾहिं आदिल हुक्मरान हथ खणी करे दुआ घुरंदो फरमाए असां जी दुआ खे रद न कंदासीं कबूल कंदासीं हुजूर फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ज़मीन ट्रामे जी सिजने से ते का बि छाव न हूंदी न शामियाना न वण
हिकड़ी अल्लाह जे अर्श जी छाव होंदी फरमाइंदा सबातु युज़िल्लुहुमुल्लाह फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल इमामुल आदिल वशाबनस फी इबादतिल्लाह दादा क्या मजो न्यारो थी अर्श जी छाव होंदी का भी छाव भी न होंदी फरमाई 7 किस्म जे माण्हुनि खे सॾे अल्लाह तो फरमाए असां पंहिंजे अर्श जी छाव नसीब कंदासीं घणा 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 जागो 7 किस्म जा माण्हू जंहिंखे रब सॾे का भी छाव न हूंदव क़यामत जो ॾियारो हूंदो महशर जो मैदान तवजो खुदा जी ज़ात जो कसम रब फरमाईंदो इनखे वठी अचो सही है केरा फरमाई इमामुल आदिल आदिल हुक्मरान दुनिया के अंदर अदल कई गोठ जो वडो हो अदल कई शहर जो वडो हो अदल कई पर 2 सालन जो घोट हो इन भी अदल क्यों हिकड़ी गाल बुधाया रमजान शरीफ में अची तौबा कंदो न सब गुनाह माफ थींदा जिना कई थी माफ व्याज खाधो थई माफ रुश्वत खाधी थई माफ हिकड़ी गाल बुधो हिकड़ो एड़ो गुनाह हुआ शिरक भी माफ हिकड़ो एड़ो गुनाह हुआ भली ता सजी रात रो सजी रात काबे जे गिलाफ में हथ विझी दाहू करे रोए न इहराम बादल काबे जे अंदर रोए ओ गुनाह माफ न थींदुस वो केड़ो बुधायो बरो चो कांदड़ो चांडियो बुधायो वो गुनाह केड़ो आ हां साईं शिरक माफ तौबा कई ते शिरक भी माफ तौबा कई ते जिना भी माफ वो एड़ो गुनाह हुआ जेको तौबा सा भी माफ न थो थे वो केड़ो आ वो आहे बानन जा हक के जो बनो सोरी समझो था ना फुट एडे सोरी हक पराओ सोरी फुट क्या मजे ॾियारे इहो फुट 7 ज़मीनूं तोक करे असां मथे ते रखी पहुचाईंदासीं जमीन कंजा 5000 खाइयो कंजा 10000 खाइयो कंजी बेइज्जती कई कंजी बकरी चोराई कंजू दाढ़ी मुछ पटराई पादर हणाई ज़ाल जा हक खाइयो ज़ालूं परणियो 2 हिक दिल ते त ॿी चुल्हे ते न्याणी जा हक खाई ओछो मथो थियो न्याणी विहारे छॾी न माफ़ी मिलंदव इहो आहे हुकूकुल इबाद बानन जा हक अल्लाह तो फरमाए जिना करे आयो तौबा कई थी छॾियो मां अॻे बेहई न कजां व्याज खाई आयो आ तौबा कई थी माफ तो कई अॻे न अॻे न कजां रुश्वत खाई आयो आ छॾाई अॻे न कजां नबी से फरमाए एड़ो गुनाह हुआ वो आ हुकूकुल इबाद चंगा भला टंगिया पिया हूंदा सही भली मुल्ला हुजे भली वाइज़ करे तबलीग हणे तस्वीर जी ठक 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 माफी न मिलंदस अल्लाह चंदुसि मां माफ कीअं कयई अॻ में इहो करई न अॻ में अज़ाल करई न अॻ में धीउ करई न जंहिंजे विहारे विहारे अछो मथो कयो थसी पुट करई न हे जजे बागो खाई वई कजा 10000 खाई वई के बेस तो कई मां माफ न कंदो माए जेसी ताईं इहो माफ न करे इहो तो हुकूकुल इबाद अदल कंदे
ज़ाल सां दुल, पुटन सां दुल, न्याणिन सां दुल, खुदा जी ज़ात जो कसम मुझे साईं कंहिंजा हक़ न खंदा। मस्जिद नबवी हो आखिरी मरल हो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए लोगो मां तव्हां वटि अल्लाह जे तौहीद जो पैगाम पहुचायो या न? सभिनी चयो साईं पैगाम त पहुचाई, पर पैगाम पहुचाइण जो हक़ भी अदा कई। अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमाए लोगो कंहिंजो हक़ तो रहे अल्लाह खे मूंॾे। साईं न आए तू आए असां ग़रीबन खे हक़ मिली वियो। हिकिड़ो ग़रीब सहाबी हो जंहिंजो नालो उकाश आए मुझे साईं जे मोरे नुबुवत खे ॾिठो हुयई, वो दुआ घुरी चइबो मुंहिंजा मौला कॾहिं ॾींहुं उहो कंदे मां मुहम्मद मुस्तफा जे मोहरे नुबुवत ते चुमी ॾियां। वक़्तु गुज़रंदो वियो अॼु नबी मस्जिद में सदको वञा ऐलान पियो करे, हे ग़रीब थी बीठो या रसूल अल्लाह मुंहिंजो हक़ रहियल अथव। पाण फरमायूं कहिड़ो? साईं फलाणी जाइ ते जंग जे मैदान में तव्हांजे हथ में लट्ठू हुई, अवां मांखे हई सिधो थी बी। साईं मां त सिधो बीठो हुयुमि। हुज़ूर फरमायो छा ख़्याल? साईं पलांद जो ऐलान पाण कयो अथई। हुज़ूर फरमायो हली आ। अल्लाह अल्लाह जॾहिं मुंहिंजे साईं ॾे आयो, साईं ने लठ ॾिनसि, चए थो या रसूल अल्लाह इहा लठ या नाहे उहा बि पाण फरमाए सच थो चवे उहा लठ मुंहिंजी न्याणी फातिमा वटि पई आहे। पाण फरमायो ओ पुट हसन जी बाबा हुसैन जी बाबा उहा लठ तव्हांजे अमर वटि पई अथव। अलीअ जा लाडला नबीअ जा नवास जन्नत जे जवान जा सरदार वया। अम्मा बाबा लठ दो घुरो छाजे लाइ? अम्मा बाबा मस्जिद में ऐलान कयो कंहिंजो हक़ त रहियल कोन्हे। मस्जिद में आवाज़ आयो सोना साईं अवां कंहिंजा हक़ न खाधा, अवां जे अचण सां ग़रीबन खे पंहिंजा हक़ मिली विया। अम्मा हो जेको उकाशा ग़रीब सहाबी उहो बाबा खे थो चवे अवां लठ ई बदले में भला थींदो। हुज़ूर फरमायो लठ खणी अचो अम्मा ॾे। अम्मा फातिमा ज़हरा नबीअ जी न्याणी अलीअ जी राणी हसन हुसैन जी अमड़ जन्नत जे औरतुनि जी सरदार लठ ॾे थी। पुट हसन जी अमड़ हुसैन जी अमड़ वञो लठ बाबा खे ॾो। वञो काशा खे चओ काशा असांजी अमड़ थी चवई छा भला बाबे खे लठ हणंदे पलांत में खणी माफ़ कर न त जेतिरो जुर्मानो चवंदे मां फातिमा भरे ॾींदी मां, पर मुंहिंजे बाबा खे लठ न हणजांइ। लठ खणी आया। अम्मा हीअं थी चवई हज़रत उकाशा खे लठ मिली कुर्बान वञा मोहम्मद तुंहिंजे मत। नबी सही कंहिंजा हक़ न खंदा, पर उन जे बावजूद भी मोहम्मद ऐलान कयो हक़ खाधो तम त ॿुधायो छो? पाण फरमाए मिनल मुफ़लिस सुन्यो केरा साहब अला चवनि साईं मल्ला दिरहम लहू वला दीनार न जे वटि न दिरहम न दीनार सुन्यो उहो। पाण फरमाए न मुंहिंजी उम्मत में सुन्यो उहो। ॿुधो ॿुधो हदीस तो ॿुधाए वॾी ॾुखी हदीस। मुंहिंजी उम्मत में सुन्यो उहो जो क़यामत जे ॾियारे अचे नामाए अमाल खुलियो नमाज लिखियल रोजा लिखियल ज़कात ॾींदो हो हज कयई उमरा कयई तबलीग में चिल्ला हयई वाइज़ ॿुधई वाइज़ कंदो हो। ज़ाल जो हक़ खाई शादियूं कई ॿ पोइ हिकिड़ीअ खे ॾींदो हो ॿीअ खे ॾिनई। हिकिड़ी छेला पई खाए मुर्गियूं ॿी वरी वेचारी बसर सां मानी हिकिड़े खे कपड़ा भला ॿीअ खे वॻो ई न। तवज्जो साईं हिकिड़ो वरी
तवज्जो कयो मुरे ॾिसो अलाए छा था चयो अब्दुल्ला अब्बासी का हा सही आहे हुन जो बि वाइस कया हा कांगार में थोड़ी दी रमजान जो महीनो थी ज़कात कढ ये तो तालिबन खे खाराए न वञे अल्लाह नबीअ जा मेहमान इफ्तारी कंहिंखे करायो सेहरी करायो ऐं मदरसे जे तालिबन जो वधीक हक़ आहे चङा भला टंगिया पिया हूंदा भली ॾाढी दुन ते हुजे निर्णय ते सजदे जा निशान हुजनि धी जो हक़ खाइयो तंकबो कुटबो हा धी माफ़ करे पोइ भाग थी पर छोरी माफ़ कंदी ॻाल्हाए न था चवंदी ज़ुल्म की पाण हिकु शादी ॿी शादी टी शादी चौथी शादी मुंहिंजो हक़ खाइयो अच्छो मथो थी वियो नंद भॼी पिया चए मुंहिंजी त नंढड़ी आहे मथो फ़रिश्ता लही अचनि तोसां मिटी कनि पंहिंजा काथे था वञनि न भाउ जा पुट था वञनि न भेण जा पुट था वञनि न अज़ीज़ कॉलेज में पढ़ंदी आहे जंहिंजे सैंडल जी कुड़ी हेॾी हुजे पंहिंजो न वणंदी न मासात न सौट अल्लाहु अकबर हीअं हक़ न खाओ चङा पिया हूंदा अदल कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो काशा जी मुझा साई आलत वट हजरत काशा चयो मुझा साई जने तवा माके लथई मुंजी पुठी उखाड़ी अवाजे पुठीअ ते चादर साईं जन कावड़िया न अब्दुल मजीद चांडे जे दावत अचण वारो कुर्बान वञा मोहम्मद तुंहिंजी अखलाक तुंहिंजी रहमत साईं तुंहिंजो अखलाक आला तुंहिंजी रहमत आला तुंहिंजो इल्म आला साईं तुंहिंजो मक्को आला तुंहिंजो मदीनो आला तुंहिंजो अबू बकर आला तुंहिंजो उमर आला तुंहिंजो उस्मान आला तुंहिंजो अली आला तुंहिंजो अमीर मुआविया आला तुंहिंजो हसन आला तुझो हुसैन आला तुझो बीबी आला तुझो न्याणी आला तू आला अल्लाह तो फरमाए वरफाना लक जिक्रक ओ मोहम्मद करीम तुझो शान आला जाते मुझो जिक्र होते तो मोहम्मद जो जिक्र जाते तो खुदा जी खुदाई होते मिठे मोहम्मद जी मुस्तफाइया नारे तकबीर नारे तकबीर शाने सहाबा नारे तकबीर साईं जन पुठी मुबारक ना चादर लाथी भजदो आयो रोंदो आयो साईं साईं मांखे माफ़ कजो मां तो कंजा हक़ न खाधा मोहम्मद तुझे अचण सां असां गरीबन के पंहिंजा हक़ मिली विया पर मां दुआ घुरी अल्लाह तहां जे मोहरे नुबुवत ते चुमी लिया चुमी ॾेई रोई करे चए थो मां दिलि ठारी आहे मां तव्हांखे अर्ज़ो कयां त मोहम्मद कंजा हक़ न खाधा बीबी ऐलान कयो ऐलान मरी वे कर्ज मथा थई जनाज़ो न थींदो शहीद ते भी कर्ज माफ ना है अल्लाह जो नालो तो कंजा खादा तव तंजो अदलो कयो फरमाए क्या मजे न्यारे अल्लाह अर्श जे छांव हेठां प्यारी दो उन माण्हू के जे दुनिया में अदल कयो दो बे नंबर में वसाबन शफी इबादतिल्लाह वो नौजवान जेको जवानी में रोजा दो रखे जवानी में सजदो दो करे जवानी में रब जी इबादत दो करे जवानी
जवानी में मस्जिद में आयो जवानी में भला कम कई फरमाए क्या मैं जो ॾियारो थींदो माण्हू उस समय पिया सड़ंदो पर फरमाए दो मलाइको इन बाने के हेॾे वठी अचो मां पंहिंजे अर्श जे छा वेठा बिहारियोसि मुंहिंजा मौला इहो केरु पर फरमाए दो नौजवान जे जवानीअ में मां अल्लाह जा सजदा करे मां रब करीम खे राज़ी कयो दादा जो सुभान अल्लाह ओ नौजवानो वरी आयो थई रमजान वरी आज शैतान बदी अल्लाह जे घर रोजा भी रख रोजा रख रहा है भी खुदा जी सा जो कसम बेटे नंबर में वो नौजवान हसीन जमीन सुनो हुस्न में फाटी हदीस तो पढ़ा एक माई ॾिठुस हेलिया इशारों के हे भी फू जवानिया वो सनेस दी हलिया घरो खालिया ओ ताक खालिया बंगलो खालिया हसबियू व नसबियू व मालिन हसब जी भी भली वॾे घराणे नसब भी भलो हुस्न भी सुठो माल भी वॾो अथसि नौजवान के सॾे करे चवे थी हलिया कोई न गे कमरो खाली ओताक खाली ये नौजवान तो चवे मां नहीं दुस चवे सी के खादो देते तो कोई कोने अल्लाह 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 वो नौजवान तो चवे ओ माई या निसन इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन दादा तो चवनो सुभान अल्लाह कोई न तो ॾिसे मूंखे अल्लाह जो भउ तो रब खां तो ॾिजां नहीं दुस क्या मजे दिहाड़े जंहिं पंहिंजे जिस्म के पंहिंजे नफ्स के गुनाह खां बचायो क्या मजे दिहाड़े सॾे अल्लाह अर्श जी सावन सब कंदो चवनो सुभान अल्लाह मोहब्बत अल्लाह खातिर जेके प्यार कंदा हा माण्हू सां अल्लाह जी रज़ा खातिर पर भाई क्या मजे दिहाड़े अल्लाह इनके सॾे पंहिंजी अर्श जी छांव नसीब कंदो ॿियो वरजुल मुअल्लकुम बिल मस्जिद बुधो जय माण्हू जी दिल मस्जिद सां अटकियल एक नमाज पढ़ी हो अभी जो इंतजार बी पढ़ी हो टीह जो इंतजार टी पढ़ी हो चौथी जो इंतजार वेठो तो ॾिसे राजो सुतो पियो हालाए सिज न उभरियो खुदा जी सा जो कसम मस्जिद सां प्यार तॾा तो वाणे बल्ब तो बारे मस्जिद के रोशन तो करे बार फरमाए मस्जिद के रोशन कयो अल्लाह उन जी कब्र रोशन कंदो फरमाए न माण्हू जो मस्जिद सां प्यार क्या मजे दिहाड़े रब सॾो करे पंहिंजे हा जेको अर्श जी छांव नसीब कंदुसि मस्जिद मोहब्बत अल्लाह खातिर वो माण्हू के खीसे में हथ हयो कॾहिं ॾिठो ई कोन घड़ा ये कहीं 1000 आयो 500 आया 100 आयो 10 आया 5000 आया ये अल्लाह के नाले ते ॾिने मस्जिद में मदरसे में आलमन के तालिबन के गरीबन के हिन के खबर ही न पई हिन तॾनो हिन के खबर न पई पान फरमाए क्या मजे दिहाड़े इहो माण्हू भी अल्लाह जे अर्श जे छां वेठा अदल नौजवानों लड़ी नौजवानों इबादत कयो रोजा रखो ईमान के रख रायो नबी
नबी से फरमायो तमाम ज़बान जी ज़मानत ॾियो मां मोहम्मद जन्नत जो ज़ामिन आहियां ज़बान सां ॻाल्हियूं न ॾियो गिला न कयो अचो हे माफ़ीअ जो मौक़ो मिलियो जिंदगी ते कोई भी बरवसो नाहे जेके रात जो सुता सुबह जो उथिया ई कान पाण फरमाए जेको कंहिंखे पाणीअ जे ढुक सां रोज़ो थो खोलाए न पाणी जे ढुक सां फरमाई सवाब एॾो अथसि ॼण सॼी मोहम्मद जी उम्मत खे रोज़ो छोड़ाए हिक ॿिए खे माफ़ कयो वॾनि जी इज़त कयो नंढनि ते शफ़क़त कयो अबे अमा जो अदब करियो ओड़े पाड़े जो ख्याल कयो अॼु रब जे दर ते लड़ी अचो अॼु जीअं वाइज़ में आया हो न हाणे कपिड़ा जंहिंजा पली तो हन न अलाह कंदो सभिनी जा पाक हूंदा टे जी नमाज़ पढ़ो सिजल ते जी भी रात तरावियों हिकिड़ो फर्ज़ पढ़ो तो नफल जो सवाब फर्ज़ जो सवाब फर्ज़ पढ़ो 70 फर्ज़ जो सवाब हर सजदे जी एवज़ 1500 नेकियूं ऐं रोज़ अल्लाह जहन्नम खां माण्हुनि खे आज़ाद कंदो आहे रोज़ 10 लख माण्हू जहन्नम मां कढी आज़ाद जे उतो न त हितो जे माण्हुनि खे बि वरी 10 लख ॿिया माना सॼे महीने में घणा थिया 3 करोड़ पुछंदो ॾियो ख़बर घणा थिया चए साईं 3 करोड़ रब फरमाईंदो जेको रोज़ हिक हिक करे अॼु राति हिसाब कयो चए साईं 3 करोड़ थिया रब फरमाईंदो अॼु हिक राति में 3 करोड़ ॿिया भी आज़ाद कयो माफ़ी जो महीनो थो रात भी हलो शहर मुबारक शहर अज़ीम अजमत वारो महीनो इन महीने में इस्लाम जी पहरी लड़ाई थी बदर जी इन महीने में अम्मा आशा सिद्दीका जी वफात इन महीने में अम्मा फातिमा जी वफात इन महीने में खुदा जी साह जो कसम मुझे मौला अली जी शहादत इन महीने में मक्को पाक फतह थियो ये वडी बरकत वारो महीनो आ 11 महीना इन जो मुकाबलो करे न सकदा एक रोजो गुसाई सजो साल रोजा रखना इन एक रोजे जे बराबर न थींदा रब मौके न थव मौसम भी चंगी आ मौसम भी चंगी रोजो रखो वडो फायदो रोजेदार जे क़यामत जे ॾियारे अल्लाह जो दीदार थींदो तंहिंजे करे मां उम्मीद कयां त रोजा रखंदो रखलाईंदो भी एक ॿिए जी इज़त कंदो पंहिंजे रब खां माफ़ी वठो रब्बना तक़ब्बल मिन्ना ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم या अल्लाह असांजे भाउ अब्दुल मजीद साहब जी खैर खे क़बूल फरमाए उन जे माल में रिज़्क में उम्र में सेहत में बरकत फरमाए करीम अल्लाह तो करम कर या अल्लाह असां सभी जा गुनाह माफ़ फरमा असां जो कमियूं कोताही माफ़ फरमा या अल्लाह रमज़ान शरीफ में रमज़ान जे इज्जत करण जी तौफीक अता फरमा रोजा रखने की तौफीक अता फरमा असांजे जिस्म में कुव्वत ताकत अता फरमा असां रमजान में नमाज भी पढ़ो रोजा भी रखो तुझो जिक्र भी कयो अल्लाह सा सभी जा गुनाह माफ फरमा ये जेके बारना पंधु करे आया इन जे अचण कदम कदम के कबूल फरमा अल्लाह ने सभी के रमजान मुबारक की बरकत से नवाज असां जो बीमारी दूर फरमा मुश्किलें दूर फरमा अचण वाली मुसीबत दूर फरमा गैबी खजाने में असां सभी की मदद फरमा जालिम जे जुल्म का बचाए जाबर जे जबर का बचाए हासिदन जे हसद का बचाए रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही सय्यिदना मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद